जा लाहा चाढ़ा ॾिसंदड़ पीर पगारो हूअं त ॿियनि पीरनि वांगुरु सियासत में को घणो असर रसूख़ रखंदड़ न हो, पर भुट्टे जी खुलम खुला मुखालफ़त सबबि हू सिंध में पीपीए जे मुतबादिल सियासत जो वॾे में वॾो मर्कज़ बणिजी वियो हो। पीर पगारे सियासत जी शुरूआत ज़ुल्फ़कार अली भुट्टे वांगुरु जनरल अयूब जे शाम में शुरू कई हुई ऐं 60 वारे ॾहाके में भुट्टो तोड़े पगारो जनरल अयूब जा सॼा ऐं खॿा हथ सम्झा वेंदा हुआ। पर अॻिते हली जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे अयूब ख़ान ख़िलाफ़ तहरीक हलाई त भुट्टे ऐं पागारे जूं राहूं अलॻि थियूं। अयूब ख़ान जे दौर में भुट्टे ऐं पागारे ख़ानदान जूं राहूं 40 सालनि ताईं तेसि ताईं अलॻि रहियूं जेसि ताईं सॼो भुट्टो ख़ानदान सियासत जे सहरा में मारिजी न वियो। कादरी सूफ़ी मसलक सां तालुक़ रखंदड़ पीर साहब पागारो सिंध में पीरनि, गादियुनि ऐं सूफ़ी मसलकनि खां वधीक सियासत में सरगर्म हूंदो हो ऐं हू सिंध में ख़ासि करे भुट्टो मुखालिफ़ या पीपी मुखालिफ़ सियासत जो वॾे में वॾो मर्कज़ रहियो आहे। तंहिं करे जॾहिं बि सिंध में पीपी मुखालिफ़ सरकार ठहंदी हुई त उन सेटअप में पीर पगारो ज़रूरु शामिल हूंदो हो। पीर पगारे जी इहा सियासी जुरत हूंदी हुई त हू भुट्टे जहिड़े अवामी मक़बूलियत रखंदड़ सियासतदान जे नरगो मुखालफ़त कंदो हो, पर खुलम खुला ईअं बि चवंदो हो त हू GHQ जो माण्हू आहे। पीर पगार खे इहा जुरत हूंदी हुई त हू पंहिंजी सोच, फ़ैसिला ऐं इतिहादी बिना कंहिं हबक या हिजाब जे ॿुधाए सघंदो हो। पीर पगार नरगो सदाई ताक़तवर धुरियुनि जे पासे हूंदो हो, पर उन्हनि जी खुलम खुला वकालत ऐं हिमायत पिणु कंदो हो। जेतोणीकि सिंध जा कुझु क़ौम परस्त पीर साहब पगार खे संदसि वालिद जी तारीख़ यादि ॾियारींदे अहिड़े क़िस्म जा बयान ईंदा हुआ त पीर पगारो सिंध जे निजात वारी तहरीक में हिकु ॾींहुं ज़रूरु पंहिंजो किरदारु अदा कंदो, पर पीर साहब मोट में सदाई क़ौम परस्तनि ते भते खोरे जो इल्ज़ाम हणी खेनि मायूस कंदो हो। ताक़तवर धुरियुनि जे सियासत जे हामी पीर पगारे आख़िरकार पीपल्स पार्टी खे उहा आख़िरी मलभ मारी ऐं पछाड़ीअ में 2008 जे चूंडुनि खां पोइ पीपी 40 सालनि जी मुखालफ़त छॾे पीर पगारे जे पार्टीअ खे पंहिंजो इतिहादी बनायो। पीर पगारे पंहिंजे सियासी होशियारीअ सां हुर जमायत खे मुतहरिक ऐं मुतहद कयो ऐं 1965 ऐं 1971 वारियुनि पाक इंडिया जंगियुनि में शरीक थी हुर जमायत खे मुल्क जे दिफ़ा वारी क़ुवत में शामिल करायो। हुर जमायत जे अहिड़े किरदार पीर पगारे खे फ़ौज जे वेझो कयो, जंहिंजे करे फ़ौज सदाई पीर पगारे ते महिरबान रही। पीर पगारे पंहिंजी होशियारी ऐं वक़्त शनासाईअ सां हुर जमायत खे अक़ीदतमंदनि जे हिकिड़ी जमायत ऐं सांगड़ ज़िले जे हदुनि मां कढी सॼी सिंध में पखेड़ियो ऐं 2005 में सिंध जे 23 मां 6 ज़िलनि में पंहिंजा ज़िलई नाज़िम चूंडाइण में कामयाब थियो। पीर पगारो पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में हिकु लिबरल ऐं नई सोच रखंदड़ ऐं ओलह जा शुगुल कंदड़ मॉडर्न पीर हो। कुर्सीअ ते उबतो वेही फ़ोन पाण अटेंड कंदड़ पीर साहब पगारो पंहिंजे हिकु ख़ासि अंदाज़ सां सिगार छिकींदो ऐं अंग्रेज़ीअ जा पुल थ्रू जहिड़ा मुहावरा इस्तेमालु कंदो हो, जंहिंखे माण्हू वरी फुल थ्रूअ जो लफ़्ज़ सम्झंदा हुआ। घोड़नि भॼाइण जो शौक़ीन पीर साहब पगारो सदाई लिकल लफ़्ज़नि ऐं मुहावरनि में ॻाल्हाए सियासी गुज़ारतूं ॾींदो हो, जंहिंखे मुल्की सियासत जा ॾाहा ऐं होशियार माण्हू मस सम्झी सघंदा हुआ। हू न्याणियुनि खे तइलीम ॾियण, राज़पे सां शादियूं कराइण ऐं मुरीदनि खे ॾोहनि खां परे रहण वारी हिदायत करण वारो पीर ऐं गादी नशीन हो। पीर पगारो जेतोणीकि अयूब ख़ान ऐं फातिमा जनाह जे मुक़ाबले में अयूब ख़ान जे पासे हो ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी हुकूमत ख़िलाफ़ ठहियल यूनाइटेड डेमोक्रेट फ्रंट जो पाण सदर बि हो ऐं बाद में भुट्टे खे लाहिण वारी PNA जी तहरीक में बि पीर पगारो सदाई अॻिरो रहियो, पर पंहिंजे उन सियासत बाबति हिन खे कॾहिं बि का नदामत या पेशेमानी ॾिसण में न आई। जेतोणीकि पीर पगारो परवेज़ मुशर्रफ जे सरकार मां वधि में वधि फ़ाइदा हासिल कंदड़ सियासतदाननि मां हिकु हुयो, पर हिन में इहा बि ज़रूरत हुई त हुन परवेज़ मुशर्रफ जहिड़े ताक़तवर फ़ौजी हुक्मरान खे संदसि हुकूमत जे ओज वारनि ॾींहंनि में दिल्लीअ जो ठॻु कोठियो हो। पीर पगार 1985 जे चूंडुनि में मोहम्मद ख़ान जुणे खे वज़ीर आज़म ऐं सैयद गौसर अली शाह खे सिंध जो वॾो वज़ीर चूंडाइण खां पोइ मुहावरतन हिकु ॻाल्हि कंदो हो ऐं चवंदो हो त मूंखां मुंहिंजो लंगूर रुसी वियो आहे। उहो लंगूर केरु हो उन जो अॼु ॾींहं ताईं पतो पइजी न सघियो आहे। पीर पगारो पंहिंजी गुफ़्तगूअ जे उन निराले अंदाज़ में अरबाब ग़ुलाम रहीम खे कारो कां, ॻुझनि एजेंसियुनि खे फ़रिश्तो ऐं MQM खे मामा जे मख़सूस नालनि सां पिणु सॾींदो यादि कंदो हो। पीर पगारो सदाई बिलावल भुट्टे ज़रदारी लाइ इहा ॻाल्हि बि चवंदो रहियो आहे त बिलावल संदन आहे ऐं संदन पार्टी में शामिल थींदो। उन दावा मां संदसि छा मुराद हुई उहा ॻाल्हि अञा ताईं
गुजारत बणियल आहे। पीर पगारे जी प्रो एस्टेब्लिशमेंट सियासत जेतोणीक केतिरनि माण्हुनि लाइ क़ाबिल एतिराज़ थी सघे थी, पर हिन जी सियासत जो खरो अंदाज़, हुन जा बेबाक तबसरा ऐं हुन जूं अधु तर्जियाती अधु मालूमाती पेशन गोइयूं ईंदड़ वक़्त में केतिरनि ॾींहंनि ताईं सियासत में यादि रखियूं वेंदियूं।